साईं, जयपुर में वसियल पवित्र श्री अमरापुर स्थान ला पुराणे संतन पहिरीं भविष्यवाणी करे छॾी हुई कि हिते हिकु वॾो धाम ठहींदो। हिन ॻाल्हि में केतिरी सच्चाई आहे? सतगुरु स्वामी टेऊराम महाराजन कुंभ मेले में ईंदा हा, पंहिंजी मंडलियुनि खे वठी करे कुंभ मेलो लॻाईंदा हा। कुंभ मेले जी यात्राऊं कंदे कंदे जयपुर आया, हिते अची करे वेठा बीठा। सतगुरु सर्वानंद महाराजन खे चवण लॻा, सर्वानंद, ये ॾाढी सुंदर जाइ आहे ऐं हिते बि स्थान ठहणु घुरिजे। जीअं पंहिंजो अमरापुर दरबार जो आहे सिंध वारो, उअं ई जयपुर में हिते ठहणु घुरिजे। इहे पार्टीशन खां पहिरियों 43-44 जी ॻाल्हि आहे। उहा गुरुनि जी वाणी सिद्ध थी जेॾी महिल पार्टीशन थी 1947 ऐं सतगुरु सर्वानंद महाराजन कुझु संतनि सां मिली जयपुर में उहो ई स्थान ठाहियो। उहो ई गुरु महाराजन उहो गादी वसाई। ऐं सभिनि खां सुंदर ॻाल्हि, सतगुरु सर्वानंद महाराजन ख़ुदि कमर में कपिड़ो ॿधी करे ऐं मथे ते तगारी खणी करे समाधि ऐं मंदिर साहिब जी रचना कई हुई। कहिड़ा असांजा महापुरुष।